कराची जे नौजवान सहाफ़ी ख़ावर हुसैन जी पहिरीं वरसी जे मौक़े ते सिंध जर्नलिस्ट काउंसिल तरफ़ां अॼु पंहिंजी ऑफ़िस में उनजी जेको वरसी जे मौक़े ते ख़राज अक़ीदत पेश करण लाइ हिकु प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे, जंहिंमें जेको कराची जा सीनियर सहाफ़ी GM जमाली, महेश कुमार, ज़ोएब ज़रदारी ऐं ॿिया जेके सीनियर सहाफ़ी आहिनि उन प्रोग्राम में शरीक आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं सहाफ़ियुनि सां त हू ख़ावर बाबति छा था ॿुधाइनि। ख़ावर हुसैन एक इंतहाई मां सम्झां थो बहादुर, निडर, सुलझल, समझदार, इंसान दोस्त, पढ़ियल लिखियल शाइर क़िस्म जो सहाफ़ी हो ऐं एतिरी जल्दी उनजो विछोड़ो थी वियो। जंहिं वक़्तु हिन जी असांखे इतला मिली डेथ जी त तव्हां यकीन कयो, असांखे यकीन न पियो अचे ऐं असां सम्झूं पिया त इहा जेकी सोशल मीडिया ते ख़बर हली रही आहे इहा ग़लति आहे ऐं दुआ बि कयूं पिया त इहा ग़लति ख़बर ई साबित थिए। न त साफ़ी त हमेशह कोशिशि कंदो आहे त ख़बर जेको आहे उहो सची साबित थिए, पर ख़ावर जी इन डेथ जी असांखे दिलि सां दुआ पिया कयूं त इहा ख़बर ग़लति साबित थिए ऐं ख़ावर वरी असांजे दरमियान ईअं ई खिलंदो मुस्कुराईंदो रहे। त मां अॼु उनजी वरसी आहे, उन ते उनखे ख़राज अक़ीदत पेश कयां थो ऐं दुआ कयां थो त अलाह ताला मरूम खे जवारे रहमत में जॻह था फ़रमाए। तमामु घटि उन्हनि सहाफ़ी हूंदा आहिनि जेके एतिरो जल्दी पंहिंजी महिनत सां नालो कमाइनि ऐं ख़ावर उन्हनि मां हिकु हुयो। ख़ावर कराची में तमामु माना हज़ारे त सहाफ़ी आहिनि, उन्हनि जे विच में पंहिंजो पाण खे इन लेवल सां मञरायो ऐं इंतिहाई बासलाहियत नौजवान हुयो ऐं इन क़िस्म जे सहाफ़ियुनि जी ज़रूरत आहे असांखे। ऐं जेके नौजवान सहाफ़ी हिन वक़्तु कराची में कमु कनि पिया उन्हनि खे उनजे कैरियर खे ॾिसी उन मां सिखणु खपे त कहिड़े नमूने सां जेकॾहिं तव्हां महिनत कयो था, तव्हां हेॾे वॾे शहर में हेॾे वॾी तादाद में जेकॾहिं सहाफ़ियुनि जे विच में अचो त तव्हां कहिड़ी रीति पंहिंजे कम जे ज़रिए पंहिंजो स्पेस ठाहे सघो था। न सिर्फ़ु स्पेस ठाहे सघो था बल्कि अॻिते अची सघो था ऐं पहिरीं सफ़ में पहुची सघो था। त जेके पहिरीं सफ़ जा असां वटि सहाफ़ी हुया जेके आहिनि हिन वक़्तु, उन्हनि में हिन जो ख़ावर जो शुमारु थींदो ऐं ॾाढो ॾुखु थियो असांखे जॾहिं उनजो ॿुधोसीं ऐं सिंध जर्नलिस्ट काउंसिल खे सलाम थो पेश कयां त उन्हनि उन ख़ावर खे पहिरीं वरसी ते यादि रखियो आहे। हूअं बि दोस्त हुयो तंहिं करे असांखे हमेशह यादि हुयो, पर उनजी वरसी ते उनखे यादि करणु, उनखे भेटा पेश करणु मां सम्झां थो हिकिड़ो सुठो अमल आहे। सभु जेके पाण सहाफ़ी आहियूं जेके कराची में रहूं था उन्हनि खे हिक ॿिए सां जेका जीअं मूं सवेर उते ॻाल्हि बि कई हुई तकरीर में, त असांखे पाण सां गॾु जुड़ी रहणु घुरिजे। असीं पंहिंजो पाण में सलाड़ियल हुजूं, हिक ॿिए सां सोशल हुजूं त जीअं असीं हिक ॿिए जे कंहिं ॾुखे वक़्त में कमु अचूं। ऐं ॿियो सभु खां इम्पोर्टेंट शइ आहे त असीं हिक ॿिए सां एतिरो ॻंढियल हुजूं जेकॾहिं को कंहिं मसइले में आहे, कंहिं मुजारे में आहे, कंहिं परेशानी में आहे त उहो असांखे ख़बर हुजे सभिनी खे ऐं असां कंहिं अहिड़े क़दम ॾे को दोस्त वञे उन खां अॻु में उनखे संभाले वठूं। मां सम्झां थो त इन जी तमामु घणी ज़रूरत आहे। पाण सभई ख़ावर हुसैन खे भेटा पेश करण लाइ हिते गॾु थियासीं। सिंध जर्नलिस्ट काउंसिल जी इहा रवायत आहे त असां पंहिंजे शहीद साथियुनि ऐं असांखां विछड़ी वियल साथियुनि खे बि सारींदा रहंदा आहियूं ऐं जर्नलिस्ट काउंसिल जे तरफ़ां केतिरनि ई सहाफ़ियुनि जूं हिते वर्सियूं थींदियूं आहिनि। अॼु असां 1 साल अॻु असांखां विछड़ी वेंदड़ पंहिंजे साथी ख़ावर हुसैन जी हिते वरसी तक़रीब मुनक़िद कई, जंहिंमें न रुॻो संदसि दोस्त, साथी, फैमिली मेंबर, सहाफ़ी, पर सियासी समाजी शख़्सियतूं बि शरीक थियूं ऐं मक़सदु हुयो खेसि भेटाऊं पेश करणु। उन जेको ख़ावर हुसैन सहाफ़त में रही करे सोसाइटी खे डिलीवर कयो, उनजो असां ते हक़ु हुयो, हक़ु आहे त असां खेसि मोए पुॼाणा भेटाऊं पेश करे सघूं। ख़ावर जी उमिरि न हुई वञण जी, बहरहाल रब जी जेका रज़ा हुई अॼोकिनी ते असां इहा दुआ कयूं त अलाह साईं हुनजे मग़फ़िरत करे, जन्नत में जायूं ॾिए ऐं हुनजे पोयरनि खे सब्र ॾिए। अॼु ख़ावर जी वरसी सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे तरफ़ां मल्हाई वई आहे। पहिरीं वरसी हुई ख़ावर जी। ख़ावर मुंहिंजो ज़ाती दोस्त हो, हुन सां तमामु घणो सुठो वक़्तु गुज़रियो ऐं ज़िंदगी जा यादगार लम्हा हुन सां मुंहिंजा वाबस्ता रहिया। हुन जहिड़ो सहाफ़ी मूं अॼु ताईं कोन ॾिठो आहे जहिड़ो हू नौजवान, एक्टिव, पढ़ियल लिखियल सहाफ़ी सां गॾोगॾु उहो ख़ुशि मिज़ाज दोस्त हो ऐं शाइरी सुठी कंदो हो। ज़ाती निजी महफ़िलुनि में हू ज़बरदस्त क़िस्म जी कचहरी कंदो हो, जिते बि वेहंदो हो उते हू महफ़िल जो मोहर थी वेंदो हो। पर अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त ख़ावर जॾहिं ज़िंदा हो त दुनिया दोस्त हुई, पर हाणे मरण खां पोइ हुनजी कुझु घटि माण्हुनि खे क़दुरु आहे। त मां उन्हनि दोस्तनि खे चवंदुसि जेके तव्हां हुनजी हयाती में दोस्तीअ जी दावा कंदा हुआ त महिरबानी करे हाणे बि ख़ावर खे ऑन कयो ऐं ख़ावर जे ॿचनि जी सार लहो त हू छा था कनि ऐं हू कहिड़े हालनि में आहिनि, हुनजे ॿचनि खे ॾिसो ऐं हुननि खे शइ जी ज़रूरत आहे त तव्हां जेको साथ ॾेई सघो था उनखे साथ। जंडीर बरादरीन का नहायत शुक्रगुजार हूँ, सलीम और गाज़ी भाई का। इन्होंने बहुत बेहतरीन प्रोग्राम आज कराची में जो
अपने दफ्तर में ऐसा प्रोग्राम रखा है कि मैं ज़िंदगी भर इन दोस्तों को याद रखूँगा। ये मेरा प्रोग्राम नहीं था, इनका अपना प्रोग्राम था कि ख़ावर इनका इतना करीबी दोस्त था, वो अपना इतना असर छोड़ के गया है कि मैं उस बात को मैं क्या बयान करूँगा। ये मेरे साथ बता रहे हैं कि भाई हमारा ऐसा दोस्त था कि हम उसकी मौत के बाद अधूरे हो गए हैं। उसकी मौत के बाद ऐसे जैसे हमारा सगा भाई चला गया है। किन लफ्ज़ों में उसको ये दोस्त जो अभी याद कर रहे हैं, अल्लाह ताला उसको जवार रहमत में जगह देगा। और इन दोस्तों का नहायत शुक्रगुज़ार हूँ मैं, जिन्होंने इतना बड़ा प्रोग्राम उसके लिए किया। और हर मरने वाले साफ़ी के लिए करना चाहिए, जो अपनी ज़िंदगी में अच्छे काम करके जाएगा उनको दुनिया अच्छे लफ्ज़ों में याद करेगी। बिल्कुलु जेको तव्हां सीनियर सहाफ़ी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ख़ावर हुसैन बाबति, उन जो चवणु हो त ख़ावर हुसैन नौजवान सहाफ़ी हो, कराची जी में थोरे ई अरसे दौरान हुन पंहिंजो वॾो नालो जेको आहे कमायो। हू जेको आहे दिलि जो साफ़ जेको आहे ऐं जेको आहे ॿियनि सां बि मुहबत सां मिलंदो हुयो। कराची जहिड़े शहर में हू न जेको आहे सहाफ़त करे ॾेखारी ऐं सांगर खां हू आयल हुयो ऐं सांगर खां कराची ताईं जो हुनजो सफ़र थोरे ई अरसे दौरान हुन जेको आहे सहाफ़िन ऐं जेको आहे ॿियनि जेका दिलनि में जेको पंहिंजो नालो ठाहियो। हू हसमुख जेको आहे इंसानु हुयो ऐं जेको आहे हू सभिनि सां जेको आहे मुहबत सां पेश ईंदो हुयो। अॼु जेको हुनजे विछोड़े जे 1 साल मुकमिल थियण ते उनखे जेको आहे हिते ख़राज अक़ीदत पेश कई वई। कैमरामैन शमशाद सां गॾु जानी सूबरो, सिंध वॉइस, कराची।